الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث. صدق الله العظيम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे। मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलामु अलैकुम ऐं तव्हां सभिनी खे भलीकार सलाम रमज़ान जी हिन ट्रांसमिशन में। हिन ट्रांसमिशन जो आगाज़ हमेशा वांगुरु तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो, जंहिंमें आवाज़ हो हाफ़िज़ बिलावल सुल्तान जो। अॼु नाज़रीन हिकु ॿियो रोज़ो इंशाअल्लाह तव्हां सां गुज़रंदो। ही वो वक़्तु, ही वो घड़ियूं आहिनि जेके आहिस्ता 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 असां खां विछड़ी रहियूं आहिनि। ही उहे घड़ियूं जंहिं घड़ियुनि में हिन वक़्तु बि असां वटि उहे लम्हात आहिनि जंहिं लम्हात में असां पंहिंजी मग़फ़िरत कराए सघूं, असां जहन्नम खां पाण खे बचाए सघूं, जहन्नम खां निजात कराए सघूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जे लाइ लिखियलु आहे त जॾहिं रमज़ान मुबारक ईंदो हो त पाण ॾाढा ख़ुशि हूंदा हुआ। पाण रमज़ान मुबारक जी तयारी रमज़ान मुबारक जे अचण खां पहिरीं ई कंदा हुआ। ही महीनो, हिन महीने जो असल मक़सदु असांखे सेखारियो वियो त हिन महीने जो असल मक़सदु सबर आहे। उहो सबर हासिलु करणु आहे जेको अॼोके मुआशिरे में, अॼोके माण्हुनि में नज़र ॾाढो मुश्किल सां अची रहियो आहे। सबर जंहिंजे लाइ कलाम में पाक में फ़रमान आहे त ख़ुदा ताला सबर करण वारनि सां गॾु आहे। ही सबर जंहिंजे लाइ कई दफ़ा असांखे सम्झायो वियो त नमाज़ ऐं सबर सां कमु वठो, नमाज़ ऐं सबर सां कमु वठो। ज़िंदगी जा तमामु मसइला ई हल थी वञनि अगरि असां इहे ॿ शयूं अपनाए छॾियूं। सबर जंहिंजे लाइ जॾहिं तव्हां ॾिसो था तमामु अंबिया कराम जेके आहिनि उन्हनि जी ज़िंदगी मुबारका में जॾहिं नज़र विछो था तव्हांखे नज़र अचे थो त हर जॻह ते सबर आहे। तमामु पंहिंजी ज़िंदगी मुबारका में उन्हनि सबर कयो आहे। ऐं सबर ते वरी उहो वाक़ियो तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था, तव्हां ई मां बख़ूबी ॼाणियूं था त उहे वाक़ियात जेके असांखे जॻह जॻह ते ॿुधाया विया आहिनि। हिकु वादी जो ज़िक्र आहे जंहिं वादी में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शुरूआती दौर, उहो टाइम दीन जे फैलाइण जो, दीन जी आवाज़ ॾियण जो आहे। हिकु ॾींहुं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत में लिखियलु आहे त पाण सफ़र ते आहिनि, वञनि था, मक्का जे क़रीब हिकु वादी आहे, उन तरफ़ वञनि था ऐं वञी उते इस्लाम जी दावत ॾियनि था। ऐं जॾहिं उते इस्लाम जी दावत ॾियनि था त उते जा माण्हू, उते जा जेका सरदार आहिनि, उते जा जेके वॾा आहिनि, उहे ॿारनि खे इशारो कनि था, उन्हनि ते तौबा नऊज़ बिल्लाह ताना कसनि था, उन्हनि खे डिफरेंट जुमिला चवनि था ऐं ॿारनि खे चवनि था त पथर खणी तौबा इस्तग़फ़ार रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पथराव कयो। ईअं थिए बि थो, ईअं थिए थो, उहो पथराव थिए थो
ऐं रिवायतूं ॿुधाइनि थियूं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिर मुबारक खां पेर मुबारक ताईं खून वहे थो, रत वहे थो। ऐं उन हालत में हिकु नबी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रहमतुल लिल आलमीन पाण जवाबु नथा ॾियनि, पर सिर्फ़ु इन ईमान ते त सुभाणे हिननि जी नसलनि मां केरु ख़ुदा ताला जी इबादत कंदो, पाण ख़ामोशी इख़्तियार कनि था। ही उहे वाक़ियात आहिनि नाज़रीन जेके असांखे जॻह जॻह ते सब्र करणु सेखारनि था। हिकु जॻह ते लिखियलु आहे त दुनिया जो सभिनी खां वधीक ताक़तवर इंसानु केरु आहे? दुनिया जो सभिनी खां वधीक ताक़तवर इंसानु केरु आहे? उहो इंसानु जेको फलां किलो जेतिरा वज़न खणे, उहो इंसानु जेको हिकु धक सां हेतिरनि माण्हुनि खे मारे सघे, उहो इंसानु जेको पैसे में ताक़तवर हुजे, कहिड़ो आहे सभिनी खां वधीक ताक़तवर इंसानु? जवाबु अचे थो त सभिनी खां वधीक ताक़तवर इंसानु उहो आहे जंहिंजे अंदरि सब्र आहे। ऐं अॼोके दुनिया में ॾिसी मूंखे इहा ॻाल्हि यकीन त बेशक जॾहिं बि उहे लफ़्ज़ ॿुधजनि था त यकीन हमेशह उन ते हूंदो आहे, पर अॼोकी दुनिया में वरी उहे शयूं नज़र बि असांखे अचनि थियूं। अॼु असां सां अगरि केरु ॻाल्हाए थो, अॼु अगरि असांखे कुझु चवे थो त सभिनी खां मुश्किल अमल असांजे लाइ छा आहे? ख़ामोशी इख़्तियार करणु। असां उहा ई नथा करे सघूं। ॾाढो आसानु आहे, केरु तव्हांजे साम्हूं अगरि केरु तव्हांखे तंज़ करे, केरु तव्हांखे बुरो चए, केरु तव्हांजे मथां का शइ उछलाए, ॾाढो आसानु आहे उनखे जवाबु ॾियणु। मुश्किल छा आहे? मुश्किल आहे उन वक़्तु सब्र करणु। इन लाइ सब्र करण वारे खे दुनिया जो सभिनी खां वधीक ताक़तवर इंसानु सम्झियो वियो। तमामु अंबिया किराम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, तमामु अंबिया किराम जी ज़िंदगी मुबारका में तव्हांखे उहे वाक़िया नज़र ईंदा जेके सब्र जा वाक़िया आहिनि। ऐं उन सब्र सां इस्लाम जी फ़तह जा वाक़िया नज़र अचनि था। ही सब्र जेको शायदि असां पंहिंजी ज़िंदगीअ में मुआशराती तौर ते त नथा करे सघूं, पर असांजे घरनि में बि सब्र न रहियो आहे। अॼु असां ही रमज़ान मुबारक जो महीनो आहे, पंहिंजे सहरी जे दस्तरख़ाननि ते, पंहिंजे इफ़्तार जे दस्तरख़ाननि ते जेको माहौल ॾिसूं था, ही उहो महीनो जंहिंजे मक़सदनि में हिकु मक़सदु सब्र आहे, उन महीने जे दस्तरख़ाननि में बि असांखे सब्र नथो नज़र अचे। ही रोज़ो जंहिं महीने में असां आहियूं, रमज़ान मुबारक, उन महीने में जॾहिं रोज़े जी हालत में आहियूं ऐं जिथे बार बार ताक़ीद कई वई आहे सब्र करण जी, जिथे अगरि केरु तव्हां सां विढ़ी रहियो आहे, तव्हां सां तेज़ आवाज़ में ॻाल्हाए रहियो आहे, त हुकुम इहो आहे त तव्हां उनखे इहो चई परे थी वञो त मुंहिंजो रोज़ो आहे, मां पंहिंजो रोज़ो ख़राबु नथो करणु चाहियां या नथी करणु चाहियां। उते सिर्फ़ु कुझु लम्हात जी वजह सां, सिर्फ़ु उन्हनि ॿ 3 सेकेंड्स जी वजह सां असां सब्र खे पोयां छॾे था ॾियूं, असां उन हुकुम खे पोयां छॾे था ॾियूं जेको तव्हांजे ऐं मुंहिंजे दीन असांखे ॾिनो आहे। अॼु इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त सब्र ऐं शुक्र खे पंहिंजे हिन ट्रांसमिशन में इन्हनि लफ़्ज़नि खे जारी ऐं सारी रखूं। उहे वाक़ियात, उहे लम्हात ज़रूरु इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त वक़्तन फ़वक़्तन पंहिंजी ट्रांसमिशन में जारी रखूं, जंहिंखां तव्हांखे ऐं मूंखे हिदायत मिले थी उहे कलाम पाक जा लफ़्ज़ जेके असांखे सब्र करण ऐं शुक्र करण जी अहमियत सेखारनि था। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त ट्रांसमिशन में उन्हनि खे शामिलु रखूं। ट्रांसमिशन में शामिलु सां गॾु असांजा स्पॉन्सर्स बि हूंदा आहिनि। असां गॾु आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी रौनक़े रमज़ान आहे, करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स जंहिंखे चयो वियो आहे सीधी सादी ख़ुशी है सुपर। ॾाढा ज़बरदस्त बिस्किट्स। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी। 40% डिस्काउंट जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु कंप्लीट पेमेंट ॾियो था ऐं 25% डिस्काउंट मज़ीद तव्हांखे मिले थो जेकॾहिं तव्हां सिंध टीवी जा वीवर रहियो। ऐं ईअं ई अॻियां ट्रांसमिशन खे वधाईंदे
ऐसा अगर ख़ूबसूरत आवाज़ूं ब ट्रांसमिशन में शामिल आहिनि इंशाअल्लाह उन्हनि जो सिलसिलो भी जारी ऐं सारी करणु स्टार्ट था कयूं उहो सिलसिलो जंहिंमें ज़िक्र आहे ऐं उहो ज़िक्र केॾो न ख़ूबसूरत ज़िक्र आहे जंहिंमें ज़िक्र ख़ुदा आहे जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा आहे बिस्मिल्लाह कयूं था ऐं तव्हांजे मुंहिंजे घरनि में तव्हांजे मुंहिंजे दिलनि में उहे बरकतुनि जो सिलसिलो शुरू कयूं था जेके हिन ट्रांसमिशन जे पहिरें ॾींहं खां अल्हम्दुलिल्लाह असांजे दिलनि में असांजे घरनि में वसी रहियो आहे। अब्दुल रहीम कादरी साहिबनि जेके असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम भलीकार ट्रांसमिशन में बिस्मिल्लाह रहमान रहीम तव्हांजी आवाज़ शामिल कंदासीं बिस्मिल्लाह। गुंबते खज़रा के दामन की हवा मांगी है हमने मरने की मदीने में दुआ मांगी है जिंदगी मांगी किसी ने तो किसी ने जन्नत हम फकीरों ने मदीने में कज़ा मांगी है दर्द बढ़ता नहीं मिट जाता है इशरत उनका दर्द बढ़ता नहीं मिट जाता है इशरत उनका जिसने दरबारे मोहम्मद से शिफा मांगी है जिसने दरबारे मोहम्मद से शिफा मांगी है गुंबते खज़रा के दामन की हवा मांगी है अलमदद या नबी उम्मत ने तुम्हारी तुमसे अलमदद या नबी उम्मत ने तुम्हारी तुमसे अलमदद या नबी उम्मत ने तुम्हारी तुमसे काली कमली की पना बहरे खुदा मांगी है हमने मरने की मदीने में दुआ मांगी है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान। एक दफ़ो ॿीहर भलीकार तव्हां सभिनी खे सलाम रमज़ान में कुछ साथियुनि असांखे ट्रांसमिशन जे हिन हिस्से में जॉइन कयो आहे सभिनी खां पहिरीं असांखे जॉइन कयो आहे अलामा सिराज अहमद कासमी साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे वॾी महिरबानी असांजी ट्रांसमिशन में शामिल थियण जी गॾोगॾु असां सां गॾु हिकु ॾाढी ज़बरदस्त NGO आहे जंहिंमें फलाही कमु थी रहियो आहे असां गॾु नज़ीर अहमद भट्टी साहिब आहिनि उन्हनि असांखे जॉइन कयो आहे इंशाअल्लाह इन हवाले सां पंहिंजे ट्रांसमिशन में गुफ़्तगू रखंदासीं। हिन तरफ़ ॿिनि आवाज़नि असांखे जॉइन कयो आहे असां गॾु आसिफ़ अली चना साहिब आहिनि ठारू शाह खां ऐं इन सां गॾोगॾु असां गॾु तशरीफ़ रखनि था मोहम्मद बिलाल रज़ा कादरी साहिब आहिनि खानपुर खां। ट्रांसमिशन जे आगाज़ में जीअं त अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में असां सब्र जो ज़िक्र रखियो आहे सब्र करण जो सब्र करण वारे जो सब्र कीअं कजे उन जो ज़िक्र रखियो आहे। अलामा साहिब शुरूआती अल्फाज़ तव्हांजा ज़रूरु चाहींदमि त असांजी ट्रांसमिशन में शामिल थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम। सब्र जे बारे में क़ुरान करीम जो असां जेकॾहिं असां मुतालो कयूं त काफ़ी तव्हांखे सब्र जे बारे में आयतूं मिलंदियूं। हिकु हिकु
मुंहिंजे ख़्याल में सूरत में चइनि शयुनि जो ज़िक्र आहे सब्र जे बारे में। तव्हां पहिरियों सिपारो पढ़ंदो, ॿियो सिपारो पढ़ंदो, हुन में अल्लाह साईं फरमाईंदो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। हिते बि सब्र जो ज़िक्र आहे। हिते अल्लाह साईं निमाज़ जे मदद जी तलक़ीन कई आहे, यानी इस्तईनू बिस्सब्र, सब्र खां मदद वठो ऐं जेको आहे निमाज़ खां मदद वठो। त असां निमाज़ खां मदद तव्हांखे ख़बर वठंदा आहियूं त इन में छा हूंदो आहे त इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। नमाज़ जेका आहे उहा फ़हशी कमनि खां असांखे रोकंदी आहे ऐं अल्लाह जे वेझो कंदी आहे। इन जे बारे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो, क़ुर्रतु ऐनी बिस्सलाह, मुंहिंजी अखियुनि जी ठंडक निमाज़ आहे। त अहिड़े तरीक़े सां सब्र सां बि असां मदद हासिलु करे सघूं था। ऐं उनजो सभु यानी कि शुहदा जो ज़िक्र आहे, जेके शहीद थी वेंदा आहिनि, अल्लाह साईं उन्हनि जे बारे में छा चयो आहे त सब्र कनि था ऐं शहीद थियनि था ऐं अल्लाह जे राह में उहे बिल्कुलु राज़ी थी करे उहे पंहिंजो सर कटाइनि था। उनखां बैदि में उनखे फल कहिड़ो मिलंदो, बल आहिया, हालांकि उहे क़बरुनि में हलिया विया आहिनि, बल्कि उहे ज़िंदा आहिनि। अल्लाह साईं फरमायो ज़िंदा आहिनि। ॿी जॻह ते सूरत आल इमरान में इन्हनि जे बारे में ज़िक्र अल्लाह साईं कयो आहे त उन्हनि खे रिज़्क़ बि ॾिनो वेंदो आहे ऐं उहे रिज़्क़ अल्लाह साईं ॼाणे थो त जन्नत में छा थो उन्हनि खे मिले। त अल्लाह साईं चयो त उहे ज़िंदा आहिनि, उन्हनि खे रिज़्क़ बि मिलंदो आहे। त इहो शान सब्र वारनि जो आहे। इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मिसाल तव्हांजे आॾो साम्हूं आहे। हींअर ताईं बि जेको आहे यज़ीद जी केर बि सची दिलि सां तारीफ़ नथो करे। बेशक। ऐं इमाम आली मक़ाम जो जॾहिं नालो अचे थो त आशिक़ परवाना उथी था बीहनि, सुभान अल्लाह चवनि था। वजह छा आहे त उन्हनि सब्र करे ॾेखारियो, अल्लाह जी रिज़ा में राज़ी थी करे रहिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि सब्र कयो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो फरमायो, अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तव्हां जेको आहे तव्हां हिन चटाई ते सुता पिया आहियो, तव्हांजी पुठी जेका आहे सफ़ा उन जी निशाननि में थी वई आहे, ऐं यानी निशान थी विया आहिनि। खजीर जी जेका चटाई हूंदी आहे उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुता पिया हुया। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां नथो चाहियां त जेको आहे मूंखे एतिरी दुनिया मिले, मां त चाहियां त जेकॾहिं उहद जबल सोन थी वञे त मूंखे उहद जबल सोन बि थी सघे थो, लेकिन मां नथो चाहियां। मां चाहियां थो त बसि अल्लाह ताला वटि जेको आहे मां राज़ी थियां ऐं अल्लाह ताला मूंसां राज़ी थिए। त इहे सब्र जा फ़वाइद आहिनि, सब्र जा काफ़ी फ़वाइद आहिनि, काफ़ी आयतूं आहिनि। जेकॾहिं असां सब्र कंदासूं, नबियनि जी तारीफ़ जेको आहे उन्हनि जी असां सीरत पढ़ंदासीं, ॿिया जेके अंबिया इकराम गुज़री विया, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सब्र करे ॾेखारियो। 300 साल नंढड़े गुनाह ते अल्लाह साईं हुनखे जन्नत मां कढी छॾियो। 300 साल रोयो रोयो रोयो, पोइ अल्लाह साईं हुनखे फ़तलक़्क़ा आदम मिन रब्बी कुझु कलमा सेखारिया, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। जॾहिं 300 साल पढ़ंदो रहियो, पोइ वरी अल्लाह साईं हुनजी तौबा क़बूल कई, वरी अल्लाह साईं हुनखे पंहिंजो प्यारो बनाए छॾियो। अहिड़े तरीक़े सां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम ॾिसो, हुनखे कढी छॾियो। ऐं जेको आहे 1000 साल नहीं, क़ुर में अचे थो 950 साल हुन इबादत कई, लेकिन माण्हुनि न मञियो। ऐं कुझु माण्हू जेके हुनजे ॿेड़े में वेठा ऐं जेको आहे उहे कामयाबु थी विया, हुन जा जेके आहिनि उन्हनि खे अज़ाब अची वियो। अहिड़े तरीक़े सां हज़रत जेको आहे अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम सूरत साद में ऐं 3 पारे में हिन जो ज़िक्र आहे। त उनखे छा थियो जो शैतान अल्लाह साईं खे चयो त या अल्लाह हीउ जेको आहे हिनखे तो एॾो इनाम कयो आहे, नेमत ॾिनियूं आहिनि, हिनखे औलाद आहे, हिनखे ॿियूं हिकिड़ो दौलत आहे, माल आहे, सभु कुझु आहे, लेकिन वजह छा आहे, इहे सिर्फ़ु इन नेमतुनि जे करे तुंहिंजो शुक्रियो करे थो ऐं तुंहिंजो एहसान बजा लाए थो। या अल्लाह हिनखे कुझु मुसीबत ॾे, कुझु ॾिसो सब्र करे थो या कोन थो करे। अल्लाह ताला सूरतुल स्वाद में हिन जो वाज़े तरह ज़िक्र फरमायो आहे त अल्लाह साईं हुनखां औलाद खसे छॾियो, उनखां इहे सभु नेमतूं आसाइशूं खसे छॾियूं, हथां की उनजे जिस्म में कोड़ जी बीमारी थी वई, उनजो औलाद, उनजा शागिर्द सभु हलिया विया, उनजा मुरीद सभु हलिया विया, सिर्फ़ु उनजी घरवारी जेका हुई उहा ई उन सां मौजूदु हुई। लेकिन एतिरा साल अरसो इहा तकलीफ़ कटींदे 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 वरी अल्लाह साईं उहा ई आसाइश ॾिनी। त इहे नबियनि जी असां सीरत पढ़ंदासीं त तव्हांखे उन्हनि जो सब्र मिले थो। जेकॾहिं असां सहाबनि जो सभु सीरत पढ़ंदासीं, उन्हनि जो तव्हांखे असांखे सब्र मिले थो। इमाम आली मक़ाम, उन जा जेके सहाबा 72, हज़रत ज़ैनुल आबिदीन जहिड़ी शख़्सियत, ये सभु सब्र कनि था त अल्लाह साईं उन्हनि जो नालो अञा ताईं रोशन करे थो। असांखे बि सब्र जो पल्लो वठणो पए। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, असीं सभिनी खे हिदायत ॾे। असां गॾु आवाज़ूं तशरीफ़ फरमाए उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। आसिफ़ अली चना सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्ली अला नबीना सल्ले अला मुहम्मद
मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हाँ सिंध में मां तुझे सदके खाधो पीतो खोड़िया, सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंज कान किरोड़िया, गंज ॿिया काॾे कबा जॾ तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हाँ को बि चवंदो हल मदीने ॾे त हिकदम हा कबी, जे मिले जगह मदीने में त में हड़ छा कबी, आऊं बि बचड़न सूधो मन मूडे बि को आडर अचे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। हाँ गुफ्तगू ही पाण में गॾु जी कंदा मुनकिर नकीर, ही मोहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर, ॾियोसि माफ़ी ख़ैर सां ख़ुशबाशता महशर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो, तहां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ट्रांसमिशन में असां गॾु हिकु ॿी आवाज़ तशरीफ़ फरमा है इकरामुल हसन साहबनि, जिन असांखे जॉइन कयो आहे। इंशाअल्लाह कुछ ही देर में हिननि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। नज़ीर अहमद भट्टी साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। नज़ीर साहब, सभिनी खां पहिरीं त मां तहे दिलि सां शुक्रिया अदा कंदी आहियां उन्हनि तमामु माण्हुनि जो जेके फ़लाही कमु कंदा आहिनि। उहो कंहिं बि तरीक़े जो कमु हुजे, पर उहो कंहिं बि इंसान ज़ात जी बहितरी जे लाइ कमु आहे, इंसान ज़ात जी आसानी जे लाइ कमु आहे। उन्हनि खे तहे दिलि सां मां रिस्पेक्ट कंदी आहियां ऐं मां शुक्र बि अदा कंदी आहियां त ख़ुदा ताला इंसाननि जे रूप में उन्हनि माण्हुनि खे मोकिलियो आहे जेके फ़रिश्तनि जहिड़ा माशाल्लाह सां कमु करे रहिया आहिनि। नज़ीर साहब, तव्हांजी NGO जे बारे में ज़रूरु चाहींदासीं त ॿ लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखी सघो। जज़ाकल्लाह महवेज, तव्हां माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे सलामती ऐं रहमत बरकतनि सां नवाज़े। महिरबानी, आमीन। तव्हांजी सुठी सोच आहे, नेक आहे। सभिनीनि खां पहिरियां तव्हां इंसान उहो ई आहे जेको इंसानियत जी ख़िदमत करे, ख़ुदा हुनखे ई मिलंदो आहे। बेशक, इंसाननि जे आसानियूं पैदा करे, बेशक। मुस्कुराए ई ॻाल्हाए छॾे। ॿी ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि की नबीअनि त सभु असांजे लाइ मोहतरम ई आहिनि, नबी जेतिरा बि आहिनि, पर मुंहिंजे प्यारे आका जनाब मोहम्मद रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो नबी न आहे, न थींदो, न ईंदो। बेशक, सुभान अल्लाह। मुंहिंजो आका सलातो वसलाम क़यामत वारे ॾींहुं 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो, सूरज हिकिड़ी मील जी दूरी ते हूंदो, आबे कौसर जे पाणी खां अलावा ॿियो पाणी न हूंदो, सफ़ारशी तव्हांजो क्या ॿिया मोहम्मद अरबी रसूल खां अलावा ॿिया केरु थींदो ई न हूंदो। बेशक बेशक। असां अॼु जा जेके रोज़ा रखण वारा आहियूं मुसलमान, अलाह असांखे ईमान जी सलामती ॾे।
असां रोज़ो त रखंदा आहियूं, थोरी गर्मी बि न सही सघंदा आहियूं, शिकवा कंदा आहियूं। बिल्कुलु 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 इफ़्तारी जे टाइम असां हज़ारों नेमतूं खाए बि मसरूफ़ रहंदा आहियूं ऐं हुन में ई मशगूल थी वेंदा आहियूं सॼो ॾींहुं जो उन ते असां। पर उहो टाइम जेको आहे न अदी महवेश बख़्शिश जो, 10 लख माण्हू हिकिड़ी हिकिड़ी घड़ी में बख़्शिश थिए थी, जेके जहन्नम रसीद आहिनि अल्लाह सुभान हिकिड़ी हिकिड़ी घड़ी में। बेशक हे मुंहिंजे बेशक आका सलातो वसलाम जी महिरबानियूं आहिनि। बेशक तव्हां हिकिड़ी खजूर खायो ऐं दुआ घुरो, हुन 10 लखनि में असांखे असांजे वालिदैन खे शामिल करे रब करी। आमीन आमीन बजाए असां पंहिंजी इफ़्तियारी सैरी में जे लॻी वेंदा आहियूं, मशगूल थी वेंदा आहियूं, ज़रूरी आहे हिकिड़ी खजूर खाए पोइ तव्हां घुरो रहमतूं, ही महीनो वरी ॿीहर न ईंदो, असांखे नसीब थिए या न थिए। जॾहिं रमज़ान पाक जो पहिरियों रोज़ो हूंदो आहे त अल्लाह तबारक, जेको रोज़ो माण्हू पहिरियां रखंदो आहे, अल्लाह तबारक उनखे सॼा गुनाह हुनजा माफ़ु करे छॾींदो आहे। हिकिड़े रोज़े जे ही पहिरें स्टार्टिंग में दोज़ख जा दरवाज़ा बंदि। त मां हिन ई ॻाल्हियुनि में क्लोज़ कंदुमि कि क्या ही त शान आहे मुंहिंजे आका रसूल जी, जंहिं असांजे लाइ हीअ आसानियूं पैदा करायूं, वरना त नफ़्सी नफ़्सी इहो ई आका आहे जेको असांजी सिफ़ारिश कंदो, जेको 1 किलोमीटर दूर सूरज जी गर्मी खां बचाईंदो, जेको जहन्नम जे अज़ाब खां बचाईंदो, उहो मुंहिंजो आका सलातो वसलाम आहे। त असां मुस्लमाननि खे दुआ खां गॾोगॾु नबी पाक ते दरूद पाक हर हालत में मोकिलणु ज़रूरी आहे। बेशक 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 हिकु त मुंहिंजी इहा तव्हांजे टीवी चैनल जे तवसो सां गुज़ारिश आहे तमामु रोज़ा रखण वारनि खे कि इफ़्तियारी में मशगूल न थियनि। हे लुटण जो महीनो आहे, बरकतूं रहमतूं नेमतूं लुटे वठो, वरी ॿीहर इहे मुश्किल मुयसरु थियनि न थियनि। बिल्कुलु अल्लाह तबारक मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, अहसान आहिनि अल्लाह पाक जा कि मां मुस्तहिक़ीननि जी, लावारसनि जी, ग़रीबनि जी, हथा के जिन्हनि खे ॻरियल सड़ियल बि हूंदा आहिनि, मां उन्हनि खे बि रेस्क्यू कंदो आहियां। अल्लाह कराईंदो आहे मूंखां, आसानियूं पैदा कराईंदो आहियां। लेडीज़, ख़वातीन, बीमारी में मुब्तला जेके बि आहिनि, नाबीना आहिनि, कोशिशि कंदो आहियां अल्लाह राज़ी आहे, राज़ी रहे। ऐं बेशक अल्लाह जंहिंखां चाहींदो आहे नेक कमु हुन खां ई वठंदो, हर एक खां न आहे बेशक बेशक हीअं आहे नज़ीर साहब। इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह असांजी कोशिशि आहे कि असां ॿिन्हिनि जे लाइ आसानियूं पैदा करियूं। आसानियूं पैदा कयूं। ऐं मां चाहियां थी त पंहिंजे हिन ट्रांसमिशन में उन्हनि तमामु शयुनि जो ज़िक्र इलाही ज़रूरी आहे जेको ख़ूबसूरत कमु तव्हां करे रहिया आहियो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां जेको कमु करे रहिया हूंदा आहियो, ॿुधण वारो उहो करे सघंदो आहे पर हिमत न झलींदो आहे। पर जॾहिं उहो तव्हांजा लफ़्ज़ ॿुधंदो आहे, उन्हनि लफ़्ज़नि खां पोइ उन में बि हिमत ईंदी आहे, उहो बि अहिड़ो फलाही कमु करणु शुरू कंदो आहे। त इनशाअल्लाह ज़रूरु पंहिंजी ट्रांसमिशन में उहे लफ़्ज़ रखंदासीं। अलामा साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं हिते जेका ॻाल्हि असां सब्र ऐं शुक्र जी करे आहियूं, उन सब्र ऐं शुक्र खे इख़्तियार करण जी जेका ताक़त आहे न, उहा कीअं हासिलु कजे, इन जे हवाले सां ज़रूरु शामिलु कंदासीं लफ़्ज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नेकी जेका आहे उहा अल्लाह जी तरफ़ खां सम्झी वञे। का बि नेकी आहे उन में सब्र बचे थो। अल्लाह से फरमायो त इन वल आसर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, इंसान खसारे में आहे मगर अच्छा आमनू ईमान आंदई, वामिलु स्वालियात भला अमल कई, साले अमल कई, व तवासौ बिल हक़, हक़ जी वसियत कई, व तवासौ बिस सब्र, ऐं सब्र जी वसियत कई। हिकु त पाण माण्हू सब्र करे ऐं सब्र जी वसियत बि करे, माण्हुनि खे चवे। ऐं जेको बि असांजो फैमिली बैकग्राउंड आहे उन में बि इहो इख़्तियार करे। जेकॾहिं असांजे हिन ड्यूटी में जॉब में इहे मसाइल आहिनि त उनखे बि वसियत करे, वॾो नंढे खे वसियत करे सघे थो सब्र जी। त सब्र नेकीअ मां दाख़िल आहे। त नेकी जेका आहे जॾहिं बि इंसान को नेकी करे त उनजी निस्बत फ़ौरन ख़ुदा ताला जी तरफ़ कजे त हीअ अल्लाह ताला जो करम थियो आहे जो मूंखे नेमत नेकी जी थी आहे। छो त अल्लाह साईं चाहे थो त इंसान नेक थिए, लेकिन अल्लाह जो वरी करम बि थींदो आहे, हिकिड़ो एहसान बि थींदो आहे त माण्हू मनसूब उहा निस्बत नेकी वारी अल्लाह जी तरफ़ करे। ऐं बुराई जी जेका निस्बत आहे उहो ख़ुदि इंसान पाण न करे। घणा माण्हू मुंझी पवंदा आहिनि त न इहा बुराई बि अल्लाह से लिखी आहे, मूंखे अल्लाह जी तक़दीर में बुरो सम्झो आहे त मां जेको आहे बुराई थी पयुसि, छो त अल्लाह इन में हुयो, इन में अल्लाह जी मसलियत हुई। न, बुराई जी जेका निस्बत आहे ख़ुदि इंसान पाण न करे। छो त सूरतुल जिन में इन जो ज़िक्र आहे त नेकीअ जी जेका निस्बत आहे ख़ुदा जी तरफ़ कयो वञे ऐं बुराई जी जेका निस्बत आहे उहो केरु करे, उहो पाण न माण्हू मनसूब करे। हाणे जेकॾहिं असांखे सब्र जी नेमत नथी मिले, तव्हांजो सुवालु इहो आहे त जेको आहे सब्र कीअं कजे, कहिड़ा उहे जेके आहिनि अमाल आहिनि, कहिड़ियूं रिथूं आहिनि या जेको आहे एक्टिविटीज़ आहिनि जेको आहे माण्हू उहो सब्र करे। त सब्र अल्लाह ई ॼाणाए सघे थो। कोशिशि माण्हू करे त जेको आहे दुआ घुरे, दुआ घुरण सां ई इंसान खे सब्र मिली सघे थो।
ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ौरन उहा सीरत पढ़े त जेकॾहिं सब्र मूंखे करिणो आहे त मां ॾिसां त पंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बार बार इहा ताक़ीद कई आहे त छा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसूं त उनजी ज़िंदगी में कीअं आहे, सब्र आहे कोन्हे। त पोइ जॾहिं उनजी असां सीरत पढ़ंदासूं 13 साल मकी ज़िंदगीअ जा ऐं 10 साल इन जा मदनी ज़िंदगीअ जा, इहे नबूवत खां बैदि में ज़ाहिरी नबूवत खां बैदि जी ॻाल्हि थो कयां। त जॾहिं ऐं ज़ाहिरी नबूवत खां पहिरियों ऐलान नबूवत खां पहिरियों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पूरे सब्र में शामिल आहे। तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मकी ज़िंदगी पढ़ो, नबी हुया, नबी हुजण खां पहिरियों ऐलान नबूवत खां पहिरीं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहिड़ा के मसाइला कोन आया, नबी हुजण खां बैदि में मसाइल थिया हुआ त उन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विख विख ते तकलीफ़ ॾिनी वई आहे। तव्हांखे ख़बर आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ओझरी उछलाई वई, बीबी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा ऐं बेबाकीअ सां उन बाक़ाइदे उन ओझरी खे परे करे ऐं बाक़ाइदे वॾनि वॾनि माण्हुनि खे ॻाल्हायो त मुंहिंजे भाभी खे तव्हां इज़ायो आहे। त इते बि सब्र शिअब अबी तालिब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके खां ॿाहिरि कढियो। वजह छा हुई त अल्लाह जो तौहीद जो पैगाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो त बाबा अल्लाह हिकु आहे। त इन जे करे माण्हुनि हुनखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घर वारनि सां गॾोगॾु सिहाबनि सां गॾोगॾु जेको आहे दरबदर कयो, यानी माना घर खां ॿाहिरि कढियो वियो। 3 साल शिअब अबी तालिब में रहिया। उन खां बैदि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी तव्हां मके जी पढ़ंदो त सब्र वारी आहे। बेशक बेशक ऐं जेकॾहिं मदीने जी ज़िंदगी पढ़ंदो त हुन में त असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत, सिहाबा जी सीरत, अहल बैत जी सीरत इन्हनि खे पढ़णु घुरिजे। उन खां बैदि में पंहिंजो मुहासिबो कजे त मां कहिड़े जॻह ते आहियां। सही सही सही। असां गॾु आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि मोहम्मद बिलाल रज़ा क़ादरी साहिब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन जे हिन हिस्से में जनाब खे गुज़ारिश करणु चाहींदी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेंदी त उवे पई बादे सबा मदीने, वेंदी त उवे पई बादे सबा मदीने, ॾुखियां दे हाल चई वञ, ॾुखियां दे हाल चई वञ, देवी सुड़ा मदीने, वेंदी त उवे पई बादे सबा मदीने, ॾुखियां दा हाल चई वञ, ॾुखियां दा हाल चई वञ, चई वञ, ॾुखियां दा हाल चई वञ, देवी सुड़ा मदीने, वेंदी त उवे पई। और मेरा मरज़ तबीबो कीवें भला लभे सो, मेरा मरज़ तबीबो कीवें भला लभे सो, मेरा मरीज़ दिल है, मेरा मरीज़ दिल है, दिल दी दवा मदीने, मेरा मरीज़ दिल है, दिल दी दवा मदीने, मेरा मरीज़ दिल है। और लखां पढ़ूं नमाज़ा पर ओ सरूर कैनी, लखां पढ़ूं नमाज़ा पर ओ सरूर कैनी, कोई हिक ता थी बने हा, कोई हिक ता थी बने हा, सजदा अदा मदीने, वेंदी त उवे पई। और अल्हम्दुलिल्लाह शाकिर बहु कुछ है रब दा दितड़ा, अल्हम्दुलिल्लाह शाकिर बहु कुछ है रब दा दितड़ा, तन दी फिकर तकनी, तन दी फिकर तकनी, मन दी ग़िज़ा मदीना, वेंदी त उवे पई बादे सबा मदीने, ॾुखियां दा हाल चई वञ, चई वञ, ॾुखियां दा हाल चई वञ, देवी सुड़ा मदीने,
वेंदी तो उवे पई सुभान अल्लाह। वक्त आहे ब्रेक जो। तहां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। नज़ीर साहब, उन्हनि तमामु कमनि जे बारे में ज़रूरु मां चाहींदमि असांजी ट्रांसमिशन में असां लफ़्ज़ शामिलु कयूं। उहे कम जेके उन्हनि तमामु माण्हुनि जे लाइ थियनि पिया जेके हिन वक़्तु मुश्किल में आहिनि, कानूननि जेके तव्हां सर्विसिस ॾेई रहिया आहियो, उन्हनि जे हवाले सां ज़रूरु चाहींदसि त लफ़्ज़ शामिलु थियनि। हीअ दुनिया मुसलमान जे लाइ दोज़ख जे बराबरि आहे। हिते वॾी परेशानी आहे, ख़ासि करे ग़रीब माण्हुनि जे लाइ त वॾी दुश्वारी आहे। उन्हनि खे न इंसाफ़ थो मिले, न रोज़गार थो मिले, न कंहिं शइ जो मुआवज़ो थो मिले। वॾी सतायल दुनिया आहे ऐं वॾा ज़ालिम माण्हू पिया आहिनि। त मां कोशिशि कंदो आहियां कि अल्लाह ताला जी खे राज़ी करण जे लाइ त हुननि जे लाइ आसानियूं पैदा करियां, हुननि जी मदद करियां, कानूनी थिए या दीगर राशन जी सूरत में या एवरीथिंग। सभिनीनि खां पहिरियां इंसान खे करणु छा घुरिजे, कंहिं बि इंसान खे हौसलो ॾियणु हिकिड़ी वॾी ताक़त ऐं वॾी हिकिड़ी मेडिसन आहे, हौसलो। असां हौसलो त कंहिंखे ॾियूं नथा, उनखे एतिरो त डिॼायूं था कि हफ़्ते मरण वारो 2 ॾींहंनि में मरी थो पवे। असां सभिनीनि खे हौसले ॾियण जी ज़रूरत आहे हिक ॿिए खे, छो कि नबी पाक फरमाए विया कि मुंहिंजे वञण खां पोइ दुआ करण वारो बि केरु न आहे, न तबलीग, हिक ॿिए खां दुआ करायो। त मां सम्झां थो कि अलाह खे राज़ी करण जे लाइ ही समाजी कम असां करियूं था। इलाही कम आहिनि जिन्हनि जो ज़िक्र मां करण खां बहितर सम्झंदुसि कि मां नबी पाक जनाब रसूल अकरम जी शान में थोरो गुफ़्तगू करियां। जी महवेश हिकु नेकी जा 10 गुना सवाब मिलंदा आहिनि, पर रमज़ान करीम में 7000 गुना हिकिड़ी नेकी जो सवाब मिलंदो आहे। मुंहिंजी रहमतूं ॾिसो। नबी पाक जेको अल्लामा हज़रात बहितर ॼाणनि था, मां अल्लामा त न आहियां, सजदे में विया, 2-3 ॾींहं मस्जिद खां निकिता कोन, साहबी ऐं दिगर ऐं हज़रत अली खां बि सलाम जो जवाबु न पियो, सजदे में हुआ, रोवन पिया। अम्मा जनाब आयशा फ़ातिमा बीबी ज़हरा खे पैगाम मोकिलियो वियो हज़रत अली जे थ्रू कि बाबा एतिरे ॾींहंनि खां। अम्मा बीबी फ़ातिमा तो ज़हरा आई, सलाम फेरी, बाबा सलाम जो जवाबु ॾिनई कि तव्हां एतिरे रो पिया एतिरी परेशानी में। उन्हनि चयो बाबा पहिरें दौर में जेकी उम्मत हुयूं उन्हनि जी उमिरियूं वॾियूं हुयूं, मुंहिंजी उम्मत जूं उमिरियूं घटि आहिनि, हुन नेकी जो ही पुॼी न सघंदा त पोइ हिननि खे उहो मुआवज़ो कीअं मिलंदो जन्नत। उहो त सभु शइ सुञाणनि पिया, ॾिसनि पिया। पोइ हुन ई दौरान अलाह तबारक वही जे थ्रू फरमायो कि लैलतुल क़द्र अहिड़ी रात आहे कि मतलाइल फज्र, फज्र तक माहबलो जो मांग सकते हो। ईअं ॿिया हुननि ज़राया, 21 रोज़ो आहे, जुमे जो रोज़ो आहे। त हिन में इबादतूं 70,000 गुना वधीक सवाबु ॾियण जो मक़सदु इहो आहे कि हुन लंबी उमिरि वारे माण्हुनि सां हिननि जूं नेकियूं बराबरि थी वञनि। मुंहिंजी उमिरि जूं इहा कमज़ोर आहे, इहा सही न सघंदी, जेके अज़ाब इलाही आहे असां हुन ते त हलूं कोन था। नौज़ बिल्ला, अलाह खे असां विसारे छॾियो आहे। असां रोज़ा बि ॾेखारण जे लाइ रखंदा आहियूं। मां सम्झां थो कि जेके असां रोज़ायत रखण वारा मुस्लमान अलाह तौफ़ीक़ ॾिए थो, असां चांद रात जो इंतज़ारु करण खां पहिरियां फ़ितराना ग़रीब खे वञी मुस्तहिक़ खे ॾेई छॾियूं, छो कि हो बि पंहिंजी ईद मनाए बचड़नि सां अलाह खे राज़ी करिणो आहे न। त अलाह जे नाइबनि खे राज़ी करियो, अलाह असांखे नाइब करे मुखातिब कयो अथई। अलाह जंहिंखे ॻोल्हणो आहे इंसाननि में ॻोल्हे, कमज़ोर, बेवा, यतीम, मिसकीन, लावारिस जी तव्हां मदद कंदो, ऐं इंसान जी मदद नथा करो, बेशक ईअं आहे, बिल्कुलु। अलामा साहब, तव्हांजा लफ़्ज़ बि शामिलु ज़रूरु चाहींदमि त ट्रांसमिशन में थियनि। ऐं जंहिं तरीक़े सां नज़ीर साहब ॾाढो ख़ूबसूरती सां फ़रमाए रहिया, उन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे मां ज़रूरु इहो शामिलु थी करणु चाहियां। अक्सर असां वटि थींदो आहे, हिकु आम ॻाल्हि आहे। अॼु असां सभु हिन दुनिया में वेठा आहियूं ऐं हिन दुनिया में हिन वक़्तु हिन मुआशिरे में असां मौजूदु आहियूं। सभु मुस्लमान रमज़ान मुबारक जे महीने में असां शामिलु आहियूं, अल्हम्दुलिल्लाह असीं सभिनी खे नसीब करे। हिते हिकु आम सी ॻाल्हि जंहिंजो जवाबु मां दिलि ॼाणे बि थो, पर शायदि लफ़्ज़ साथ नथा ॾियनि उनजो बयानु करण जे लाइ। उहो बयानु ज़रूरु मां तव्हांजे लफ़्ज़नि में चाहींदमि त असांजी ट्रांसमिशन में रखो। ख़ुदा ताला खे जॾहिं ॻोल्हिजे, ख़ुदा ताला सां जॾहिं पंहिंजो रिश्तो जोड़जे, कीअं जोड़जे?
अलामा साहब तव्हांजे लफ़्ज़नि में ज़रूरु इहो सम्झणु चाहींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजो जवाबु तमामु इहो आहे त ख़ुदा ताला सां रिश्तो कीअं जोड़िजे, इन जा काफ़ी तरीक़ा आहिनि। जीअं असांजो टॉपिक हले पियो थो सब्र जे बारे में, इन जे बारे में अलाह साईं फरमायो आहे त जेको सब्र करे थो मां उन सां गॾिजी जेको आहे मां उन सां आहियां। इन अल्लाह मअ अस्साबिरीन, मां सब्र वारनि सां गॾु आहियां। सुभान अल्लाह। त हिकिड़ो इहो आहे सब्र हिकिड़ी वॾी ख़ुदा जी हिकिड़ी नेमत आहे ऐं सब्र इन्नमा युवफ़्फ़स-साबिरून अजरहुम बिग़ैर हिसाब। इन जे बारे में अलाह साईं चयो जेको सब्र करे थो मां उनखे अणखुट हिसाब उनखे इनाम अता फ़रमायां थो, यानी उन जो को अंदाज़ो ई कोन्हे को। ऐं अलाह साईं जंहिंखे ॾिए ऐं त पोइ जेको आहे माण्हू शुमारी नथो करे सघे त मूंखे केतिरो मिलंदो छो त अलाह वटि अणखुट हिसाब किताब आहे, ख़ज़ाना आहिनि, अलाह साईं अता फ़रमाए थो। जॾहिं अलाह साईं फ़रमाए छॾियो जेको सब्र करे थो मां उनखे अणखुट ॾेई थो छॾियां, त पोइ इन सब्र खे माण्हू वठे। सभु अलाह साईं सां जोड़ण जा काफ़ी तरीक़ा आहिनि। हाणे जोड़ाए केरु त उनजे लाइ औलिया किराम आहिनि। अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। कंहिं शाइर चयो आहे त सुहबत सालिह तुरा सालिह कुनत, सुहबत तालिह तुरा तालिह कुनत, यानी इहे जेके अलाह जा वली आहिनि इहे ई कनेक्शन करे वञी अलाह सां मिलाईंदा आहिनि। माण्हू चाहे त मां डायरेक्ट ख़ुदा सां मिलां, मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा काफ़ी दुनिया जा मिसाल आहिनि। तव्हांखे छा ॾियां, तव्हां पाण सम्झदार आहियो त कंहिं वॾे माण्हू वटि ईअं डायरेक्ट नथो पहुची सघे, को वसीलो हूंदो आहे। त वसीले जे बारे में अलाह साईं काफ़ी क़ुरान करीम जी आयतूं ज़िक्र कयूं आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू इब्तगू इलैहिल वसीला, अलाह साईं हुकुम कयो वसीले खे ॻोल्हियो। वसीलो छा आहे? इहो अलाह जा वली आहिनि। इहे अलाह जा वली जेके आहिनि असांखे वञी पहुचाईंदा आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे पहुचाईंदो आहे ख़ुदा वटि। इहे जेके वसीला आहिनि ख़ुदा जा वली आहिनि। हाणे वली अलाह जा वली हींअर घणे अजीब रूप में तव्हांखे मिलंदा, लेकिन कंहिंखे ख़बर नथी पए त वली आहे कहिड़ो। वली खे ॻोल्हण जे लाइ काफ़ी सुठा तरीक़ा आहिनि। हिकु त इहो तरीक़ो अलाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलियनि ॿुधायो आहे त जेको वली उहो हुजे जेको ॾिसण सां ई तव्हां उनखे ॾिसो त ख़ुदा यादि अचे। हींअर इहा हिकिड़ी वॾी पहचान आहे त ॾिसण सां ई ख़ुदा यादि अचे, त हिकिड़ी वॾी पहचान आहे। ॿियो इहो त उनजो उथणु वेहणु ॾिसो, जेकॾहिं उनजो उथणु वेहणु किताबुल्लाह ऐं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ आहे, तक़वा अथसि, तसव्वुफ़ जी बिल्कुलु उनखे पहचान आहे, उन ते हले थो। तसव्वुफ़ छा खे चइबो आहे? बिल्कुलु उनजो दिलि साफ़ु हुजे, यानी दिलि साफ़ु हुजेसि गंद किचरे खां, दुनिया जे मसाइलनि खां बिल्कुलु साफ़ु हुजे, उहो अलाह जो वली। हाणे जेकॾहिं असां चाहियूं था त ख़ुदा सां मिलूं त क़ुरान करीम खे वठूं, किताबुल्लाह सुन्नत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठूं ऐं अलाह जे वलियनि खे उन सां सोहबत रखंदासूं त इहे असांखे मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुचाईंदा ऐं उहो प्यारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अलाह साईं वटि पहुचाए सघे इंशाअल्लाह। आमीन सुमा आमीन। सुभान अल्लाह। सां गॾु इकरामुल हसन साहब तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन जे हिन हिसे में जनाब जो आवाज़ शामिल कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इकरामुल हसन सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। दो जहां के वाली का दो जहां पे साया है कि दो जहां के वाली का दो जहां पे साया है। अरे उनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है, उनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है। और नूरी नूरी तलबे हैं कैसे प्यारे जलवे हैं कि नूरी नूरी तलबे हैं कैसे प्यारे जलवे हैं। अरे चांद उनके जलवों की अरे भीग लेने आया है, चांद उनके जलवों की भीग लेने आया है। उनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है। और वद्दुहा का चेहरा है ताहा का सेहरा है, वद्दुहा का चेहरा है ताहा का सेहरा है।
अरे उनके मुस्कुराने से ज़माना जगमगाया है, उनके मुस्कुराने से ज़माना जगमगाया है। और बड़ा खूबसूरत शेर शब मेराज कि नबियों ने सलामी दी और वलियों ने गुलामी की, कि नबियों ने सलामी दी वलियों ने गुलामी की, लेकिन सर पे उनके खालिक ने अरे ताज वो सजाया है, सर पे उनके खालिक ने ताज वो सजाया है। दो जहां के वाली का दो जहां पे साया है, अरे उनको तो खुदा ने उनकी मर्जी से बनाया है। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सगता सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर। ॾाढी ख़ूबसूरत गुफ्तगू अॼु जेका मुंहिंजी ट्रांसमिशन में अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह थी रही आहे। लम्हात बि ख़ूबसूरत आहिनि ऐं उन में जॾहिं लफ़्ज़ ख़ूबसूरत शामिल थी वञनि त छा ई ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह अलामा साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं छो त रमज़ान मुबारक आहे, रोज़े जी हालत में तमामु मुस्लमान आहिनि, ज़रूरु उन्हनि जे लाइ जेका शइ मां शामिलु करणु चाहियां थी जन्नत जो उहो दरवाज़ो, जन्नत जो उहो दरवाज़ो जेको रोज़ेदारनि जे लाइ आहे, तव्हांजे लफ़्ज़नि में ज़रूरु चाहींदमि त उनजो ज़िक्र शामिलु थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या जेका तव्हां सुवाल कयो त जन्नत जो जेको जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे रोज़ेदारनि जे लाइ ख़ासि आहे, इहो त मां अक्सर ज़िक्र कयो आहे ऐं उलमा खां ॿुधंदा रहंदा आहियूं। बिल्कुलु उहो जेको दरवाज़ो आहे उहो रैयान दरवाज़ो आहे। ॾिसजे त इहो अलाह साईं हालांकि हाजियुनि जे लाइ कोन ठाहियो, सखियुनि जे लाइ कोन ठाहियो, ॿिया बि त नेक कम आहिनि, सिर्फ़ु रोज़े रखण जे करे अलाह साईं हिकु जन्नत जो दरवाज़ो, यानी ईअं सम्झो त हिकिड़ो तबिको जन्नत जो हिकिड़ो ख़ासि रोज़ेदारनि जे लाइ ठाहे छॾियो आहे। त ॾिसो था त केॾी रोज़ेदारनि जी फज़ीलत आहे। असांजा 20 ॾियारा ही जेके कुझु बाक़ी कुझु अरसो बचो आहे, त मां इहो चाहींदुमि त जेका असांजी मुआशिरे जी सोच आहे, जेको असां ॾिसूं पिया त जीअं जीअं वेझो रमज़ान गुज़रंदो वेंदो तीअं तीअं माण्हू परे परे थींदा वेंदा, यानी नमाज़ जो शौक़ु, यानी माना असां मस्जिद जा इमाम आहियूं, असां ॾिसूं पिया त शुरूआति वारे जेके 10 ॾियारा आहिनि उन में माण्हू बाक़ाइदे वॾी हिकिड़े शौक़ सां ईंदा आहिनि, उन खां बैदि में वरी माण्हू घटि थी वेंदा आहिनि। या त को जेको आहे माना मतिलबु त असां रमज़ान जी उन फ़लसफ़े खे, उन रोज़े जे फ़लसफ़े खे ॾिसूं त जीअं पहिरीं असांखे हिमत हुई, जीअं शौक़ु हुयो, जीअं मुबारकूं ॾियूं पिया, ईअं ई असांखे आख़िरी घड़ी ताईं जेको आहे असां इन रमज़ान जो हिकिड़ो क़दुरु कयूं, महिमान जो क़दुरु कयूं। रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो हुयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो महीनो यानी रमज़ान जे इताअत में, रमज़ान जी इन में इस्तक़बाल में इबादतूं कंदा हुआ। एतिरी इबादत कयूं जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक मां अचे थी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे जीअं को हिकिड़ो मिसाल ॾिनो त जीअं संदरो ॿुधंदा आहिनि न, हदीस में लफ़्ज़ अचनि था लेकिन संदरो त कोन ॿुधंदा, मतिलबु त माना ईअं हवा वांगुरु सखावत कंदा हुआ ऐं समुंड जी गजीअ वांगुरु सखावत कंदा हुआ ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते पेश हूंदा हुआ, सखावत कंदा हुआ। ऐं रोज़ो जेको आहे, जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ रोज़े जो अदा कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो केरु हक़ अदा न कयो, लेकिन असां कोशिशि कयूं ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिसूं। तव्हांखे ख़बर हूंदी 17 रमज़ान जो बदर जे ॾींहं बि विया हुआ ऐं रोज़े सां हुया, ऐं ॾिसो त जंग हले पई, उन उस में, उन तपश में, उन परेशानीअ में रोज़े जो कीअं हक़ सहाबनि अदा कयो, न खाधे जो अहिड़ो को उन वटि को सामान हुयो, त जीअं सहाबनि, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं पाण रोज़े जो क़दुरु कयो आहे, रोज़े जो इहतमाम कयो आहे, रोज़े जो जेको फ़लसफ़ो आहे उनखे उजागर कयो आहे, माण्हुनि खे ॿुधायो आहे, त असां बि उनखे असां कोशिशि कयूं त उहो रोज़ो रखूं, उहो ॼण रोज़ो रखंदासूं असांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो, त असांखे जेको आहे इहो जन्नत जो दरवाज़ो मिलंदो। अलाह साईं खे यकीन आहे त ज़ाहिर आहे इहो रोज़े वारनि जे लाइ अता कयो वियो आहे, लेकिन कुझु कंडीशनियूं आहिनि,
त रोज़े में कहिड़ा कहिड़ा अमल कजनि ऐं इख़लास जी नियत हुजे ऐं सिर्फ़ु माण्हुनि जो ॾेखावला न हुजे, सिर्फ़ु बुख उन ते महदूद न हुजे, सभु शयूं जेकॾहिं तक़वा जूं हूंदियूं, तसवुफ़ कई ॾिसिजे, त पोइ जॾहिं असां उन रोज़े सां गॾोगॾु इहे शयूं हूंदियूं त पोइ ज़रूरु असांखे उमेदु आहे त अलाह साईं उहो दरवाज़ो नसीबु कंदो ऐं उन इस्तिक़बाल में उन शान शौक़त सां असां उन मां दाख़िल थींदासूं। त मतिलबु इहो त रोज़ेदार जी वॾी फ़ज़ीलत आहे। बेशक 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 ईअं ई आहे उहा फ़ज़ीलत जंहिं तरीक़े सां तव्हां ख़ूबसूरती सां बयानु करे रहिया हो ऐं उनजो इनाम ख़ुदा ताला पाण ॾेई रहियो आहे ऐं जन्नत जो दरवाज़ो हिकु मख़सूस करे छॾियो आहे। इन ई मां रोज़ेदार जी हिकु फ़ज़ीलत जेका आहे उनजी झलक असांखे नज़र अचे थी। अच्छा नज़ीर साहब सां गॾु तशरीफ़ फरमाए। नज़ीर साहब तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि। ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां बि ज़िक्र जेको आहे उहो मुंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करे रहिया आहियो माशाअल्लाह सां। मां उन नज़ीर साहब पहिरीं त तव्हां खां मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त रमज़ान मुबारक में तव्हांजूं एक्टिविटीज़ कीअं रहंदियूं आहिनि ऐं जीअं शुरूआति खां असां इहो ई चई रहिया आहियूं त इंसानियत जी जेका ख़िदमत जेका थी रही आहे उहा सभिनी खां वधीक ख़ूबसूरत ख़िदमत आहे ऐं अल्लाह जे राह में ॾियणु सभिनी खां वधीक ख़ूबसूरत ख़र्च आहे। मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त तव्हांजो रमज़ान मुबारक में कीअं एक्टिविटीज़ रही रहियूं आहिनि? माशाअल्लाह सुभान अल्लाह, तौफ़ीक़ तरब तबारक ॾींदो आहे। जीअं हज़रत फरमायो आहे, रोज़ेदार रोज़ा रखण वारनि जे घर, ग़रीब गुरबा जे घर, झुगी वारे जे घर, ड्राइवर, बोची, मरासी, होटल जो बैरो जे घर बि ॾिसण जी ज़रूरत आहे कि हुनखे रोज़ा इफ़्तियार जे लाइ, रोज़े रखण जे लाइ का शइ मुहैया आहे जी। छा हुन जा ॿार बि का कपिड़ा लटा वठी सघनि था? असां हिन फोकस में लॻा पिया आहियूं कि कंहिं ग़रीब खे निशानदेही करियूं, हुन जी मदद कयूं कि रोज़ा बि रखी सघे ऐं उहो असां जहिड़े तरीक़े सां ईद बि मल्हाए सघे, हुन जा बचड़ा बि ख़ुशि थियनि अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ। असां रोज़े इफ़्तियारी में, सहरी में ख़िदमत जे लाइ हिन ई कम जे लाइ वक़्फ़ हूंदा आहियूं। पर मां पंहिंजो तव्हां सां अर्ज़ु कंदुमि, मां वरी नबी जी शान और मोहब्बत तव्हां पहिरियों चयो कि अल्लाह खे राज़ी कुर्ब कीअं हासिलु कजे। एतिरो आसान तव्हांखे ॿुधायां थो, अल्लाह खे राज़ी कीअं ई करिणो आहे, ईअं चुटकी सां करिणो आहे। अल्लाह तबारक जंहिंसां मोहब्बत कंदो आहे, बेतहाशा मोहब्बत कंदो आहे, जंहिंजो अंदाज़ो न आहे, उहो मोहब्बत कंदो आहे प्यारे जनाब रसूल अकरम मोहम्मद अरबी मोहम्मद पाक सां। अल्लाह पाक कंहिंखे बददुआ न ॾिनी। तव्हां ॿुधो हूंदो कंहिंखे अल्लाह पाक बददुआ थो ॾिए, अल्लाह त ख़ैरी आहे। पर सूरत तब्बत यदा अबी लहबियों पे अल्लाह पाक अज़ियत ॾींदा हुआ नबी पाक खे, चाचा हुआ नबी पाक जा, हुननि जे लाइ हमेशह क़यामत, लानत ऐं हथ पेर भञण जी बददुआ अल्लाह तबारक ॾिनी। तब्बत यदा अबी लहबियों हुआ तब। मोहब्बत ॾिसो, मोहब्बत जो जज़्बो ॾिसो। अल्लाह पाक मोहब्बत कंहिंसां, अहले बैत सां मोहब्बत की, जिसने वफा मोहम्मद से तो हम तेरे हैं। अहले बैत से मोहब्बत कर लो, अल्लाह आपको मिल गया। और लावारिस मजबूर शख्स की आप मदद करो, अल्लाह आपको मिल गया। और एक मेरे जैसे गुनहगार के लिए दरवाज़ा मखसूस है जन्नत का, वो है ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। उसका नाम भी यही है, जो सलेंडर कर रहा है अल्लाह के आगे कि या अल्लाह मैं न इबादतों की ताकत रखता हूँ, ना मैं कोई तेरे अतात कर सकता हूँ, ना किसी कुरान करीम पे मैं अमल कर, मेरी कमज़ोरियाँ हैं। ज़ाहिर है हम खसाकार भी थे, जल्दबाज भी थे, उतावले भी थे। अल्लाह तबारक ने कुरान करीम में पहले ही फरमा दिया, उनको सब पता था कि उतावले भी हैं, जल्दबाज भी हैं, लेकिन वो करीम है, उसको अपनी हिकमत से। बेशक बेशक वो जो शख्स ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीयुल अज़ीम का विर्द करेगा, अल्लाह तबारक उसको माफ़ तो फरमा ही देंगे, पर वो उस जन्नत के दरवाजे से जाएगा जन्नत में जिसका नाम है ला हौला वला कुव्वता। बेशक ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे नज़ीर साहब। तौबा जा जेके दरवाज़ा आहिनि, जेके इस्तग़फ़ार जा दरवाज़ा आहिनि, उहे खुलियल आहिनि। हिन वक़्तु बि ही बि घड़ियूं आहिनि जंहिं घड़ियुनि में तव्हां तौबा करे, तव्हां इस्तग़फ़ार करे पंहिंजी रब जी रज़ा में असां राज़ी अगरि थी वञूं ऐं पंहिंजे रब जी जेका मग़फ़िरत आहे उनखां मग़फ़िरत अगरि घुरी वञूं त छा ई ॻाल्हि थिए। हिकु लम्हो बि अगरि असांखे हिन जो उन तरीक़े सां नसीब थी वियो जंहिं तरीक़े सां दीन इस्लाम असांखे ॿुधाए थो, त यकीन कयो ज़िंदगी त छा आख़िरत बि तव्हांजी मुंहिंजी सवरजी वञे। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं उमैमा शहज़ाद साहिबान जेके तशरीफ़ रखनि थियूं। मोहतरमा खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुझ खताकार सा इंसान मदीने में रहे,
सरकार का मेहमान मदीने में रहे, मुझ खताकार सा याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात। जिंदा रहना है तो इंसान मदीने में रहे, दूर रह कर भी उठाता हूँ हुजूरी के मज़े, दूर रह कर भी उठाता हूँ हुजूरी के मज़े। मैं यहाँ और मेरी जान मदीने में रहे, मुझ खताकार सा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो तहाँ से मुलाकात क्यों था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सगद हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे। असांखे इतरत ज़हरा साहिबा जॉइन कयो आहे, सैदा सबा नौमान साहिबान जिन असांखे जॉइन कयो आहे, ऐं नवीद हसन साहिबनि जेके डफ़्ते आहिनि उन्हनि बि असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे। अच्छा, हिन ट्रांसमिशन जे हिन हिसे में अक्सर ईअं थींदो आहे, सवालात जी तरफ़ ॻाल्हियुनि जी तरफ़ एतिरो मां मशगूल हूंदी आहे जो मां विसरी वेंदी आहियां। त हिन हिसे में असांखे कलाम शामिलु करिणो आहे, ख़ूबसूरत आवाज़ूं शामिलु करणियूं आहिनि। हिकु टिनि दोस्तनि जो साथ आहे, टई गॾिजी मिली ज़िक्र जो इंशाअल्लाह सिलसिलो शुरू कंदा। बिस्मिल्लाह कीजिए, शुरुआत आपसे करते हैं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अली मौला 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 अली मौला, ज़बा के साथ दिल बोला अली मौला अली मौला, ज़मी बोली फलक बोला अली मौला अली मौला, तेरा मौला मेरा मौला अली मौला अली मौला। ओ पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, और रल के सुना सारे सुना ओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा अली मौला अली मौला अली मौला अली मौला, ज़बा के साथ दिल बोला अली मौला अली मौला, ज़मी बोली फलक बोला अली मौला अली मौला, तेरा मौला मेरा मौला अली मौला अली मौला।
औलातई तैतुल सरातों अर्शे औलातई सारे दसारा रकबा अलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा अली मौला अली मौला अली मौला अली मौला सबा के साथ दिल बोला अली मौला अली मौला एक आम वाले एक खास वाले एक आम वाले एक खास वाले उजड़ा खास वाले सैयदा दलाले उजड़ा खास वाले सैयदा दलाले उन्हें से बिछड़ गए कुरान सुनाए नज़ीर बिछड़ गए कुरान सुनाए वो सबनू पढ़ाया वो सबनू पढ़ाया वो कलमा नबी दा पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली के साथ दिल बोला अली मौला अली मौला समी बोली फलक बोला अली मौला अली मौला मेरा मौला अली 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 मौला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह 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 बहुत खूब माशाल्लाह। असगर अलामा साहब तशरीफ़ फरमाइन। अलामा साहब कुछ देर पहिरीं महबूब सां मोहब्बत जी ॻाल्हि थी रही हुई। मां चाहियां थी त उन्हनि लफ़्ज़नि में उन मोहब्बत जी लफ़्ज़नि में छा ई उन मोहब्बत जे बारे में बयानु कजे त जंहिं मोहब्बत जे करे पूरी काइनात खे तख़लीक़ कयो वियो, उन मोहब्बत जे हवाले सां तव्हांजा लफ़्ज़ शामिल कंदासीं। हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां पहिरीं सुवाल इहो कयो हो शुरू में त अल्लाह कीअं मिलंदो आहे। हिकिड़ो तरीक़ो तव्हांखे मूं सब्र वारो ॿुधायो हो त सब्र कजे त अल्लाह ताला सब्र वारनि सां गॾु आहे, जीअं क़ुर करीम जो प्रूफ आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताईं क़ुर करीम में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे बारे में बि चयो आहे त क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, अगरि तव्हां अल्लाह खे पंहिंजो करणु चाहियो था त फत्तबिऊनी, मुंहिंजे हबीब जी ताबेदारी कयो, पोइ युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह सां तव्हां सां मोहब्बत कंदो। हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे त असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदासीं, अज़ ख़ुदि अल्लाह सां असां सां मिली वेंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत असांजे लाइ हिकिड़ो ईमान जो हिसो हुजे। असांजा वालिदैन, असांजा औलाद, असांजी हर शइ, दुनिया जूं शयूं, जेकी बि महबूब शइ, इहे सभु पोइ असां रखंदासीं। अवल असां पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रखंदासीं त असांजो ॿेड़ो जहान यानी दुनिया ऐं आख़िरत मोचारी थींदी। छो त अल्लाह साईं चयो आहे त सूरत तौबह जी आयत नंबर जेका आहे तक़रीबन 16 आयत आहे ऐं 3 रुकू आहे, उन में इहो वाज़े अल्लाह साईं चयो त तव्हां पंहिंजे पुटनि खां, वालिदैन खां, औलाद खां, माल खां, जान खां, जेकी बि शइ महबूब अथव इन सभिनि खां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कामिल मोहब्बत कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे बारे में अल्लाह साईं असांखे क़ुर करीम में काफ़ी जॻहुनि ते सेखारियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत तव्हां इख़्तियार कयो। सूरत हुजरात तव्हां पढ़ंदव, 26 पारो आहे त अल्लाह साईं चयो त जॾहिं तव्हां मदीने शरीफ़ में वञो त उन रोज़े जे भरिसां तव्हां आवाज़ न कयो, शोर न कयो। वला तजहरू बिसलातिकुम आयत आहे जेको आहे उन में बाक़ाइदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जाली मुबारक आहे, रोज़ो मुबारक आहे, उन जे इन जाली मुबारक ते लिखियलु अथव उहा आयत त जेको आहे आवाज़ खे बुलंद न कयो, यानी आवाज़ खे बुलंद करण बि हिकिड़ी बेअदबी आहे। त एतिरो असांखे अल्लाह साईं अदब सेखारे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहद सां मोहब्बत कई त अल्लाह साईं असांखे चयो तव्हां बि उहद सां मोहब्बत कयो। क़ुर करीम में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे बारे में मुख़्तलिफ़ अलक़ाब ज़िक्र थिया आहिनि। क़ुर करीम में अल्लाह साईं इहो असांखे चवे थो त ला तजअलू दुआ अर्रसूल बैनकुम कदुआए बाअदिकुम बाअदा, जीअं तव्हां ॿियनि खे नालो वठी करे तव्हां सॾींदा आहियो, ॿियनि खे इहो हिकिड़ो उसूल आहे
पर मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नालो वठी करे सॼो न, बल्कि उनजो लक़ब इख़्तियार कयो। लक़ब जीअं मां क़ुरान करीम में ज़िक्र कया आहिनि लक़ब, या अय्युहल मुज़्ज़मिल, या अय्युहल मुद्दसिर, वशम्स वद्दुहा, यासीन, तौहा, ये मुख़्तलिफ़ तव्हांखे अलक़ाब मिलंदा। अल्लाह साईं चयो इन्हनि सां तव्हां सॾु करे, इन्हनि सां जेको आहे तव्हां मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नालो इन्हनि लक़बनि सां सॾु कयो, बल्कि नालो वठी या मुहम्मद, इहो बेअदबी आहे, ईअं न चओ, या रसूल चओ, या मुज़म्मिल चओ, या अय्युहल मुद्दसिर चओ। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत जो असां छा जेको आहे उहे मिसाल ॻोल्हियूं। मां त इहो थो चवां त जॾहिं पाण मके मुकरमा में हुया त अल्लाह से कसम पियो खणे क़ुरान में, ला उक़सिम बिहाज़ल बलद। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमिरि जी ज़िंदगी गुज़ारनि पिया त अमरुक इन्नहुम लफ़ी सकरतिहिम यामहून जो ज़िक्र फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंगो ॾियनि था वारनि मुबारकनि खे त वल्लैलि इज़ा यग़शा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चहिरो मुबारक ॾिसनि था वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे शहर में हलनि था वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलद, यानी इहे अल्लाह साईं उहे लक़ब, उहे अदाऊं क़ुरान करीम में ज़िक्र करे छॾियूं। उहो क़ुरान जेको असांजो हिकिड़ो आइडियल आहे, उहो क़ुरान जेको असांजो हिकिड़ो ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहे। इन क़ुरान सां असां जेकॾहिं दिलि न लॻाईंदासीं त मतिलबु इहो आहे त माण्हू कंहिं बि कम जो न थियो, त उन क़ुरान में उहे शयूं ज़िक्र आहिनि। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत अल्लाह साईं घणी कई आहे। ऐं अल्लाह सां इहो बि चयो आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां मूंखे हासिलु कयो, मुंहिंजी मुहबत खे हासिलु कयो, मूं रब खे ॻोल्हियो, त तव्हां मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत कयो, इख़्तियार कयो। मुहबत जो मतिलबु इहो आहे त असां हुज़ूर सां मुहबत कयूं, उनजे औलाद सां, अहल बैत सां, पंजतन पाक सां, ऐं जेके हुज़ूर जे वेझा आहिनि, घर वारा आहिनि, ॿिया बि। असां अहल बैत जो जेको सिर्फ़ु इहो सम्झंदा आहियूं पंजतन पाक, मां थोरो इहो वाज़े करे छॾियां, पंजतन पाक सां गॾोगॾु हुज़ूर जूं अज़वाज मुतहरात बि आहिनि, ऐं हुज़ूर जूं ॿियूं नियाणियूं ॿियूं बि त आहिनि। त इहे सभु बि इहे हुज़ूर जे सिलसिले में अचनि थियूं। असां उन्हनि सभिनी सां मुहबत कंदासूं त इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं असांखे मिली वेंदो। इंशाअल्लाह 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 ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु कयो। ऐं जॾहिं बि हूअं बि जॾहिं मुहबत जी ॻाल्हि थींदी आहे ऐं महबूब सां मुहबत जी ॻाल्हि थींदी आहे त उहा ॻाल्हि ई उहे लफ़्ज़ ई एॾा मिठड़ा आहिनि जो इंसानु चवंदो आहे त बसि इहे लफ़्ज़ माण्हू ॿुधंदो वञे, ॿुधंदो रहे। पर छो त ट्रांसमिशन जो वक़्तु जेको आहे उहो मख़सूसु आहे, ऐं उन वक़्त में रहंदे मां चाहियां थी त असांजा उहे माण्हू जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि, परेशानियुनि में मुब्तला आहिनि, उन्हनि जे लाइ पंहिंजी ट्रांसमिशन जे ज़रिए हिकु ज़रियो तव्हां ताईं पहुचाए सघूं असां। ऐं ख़ुदा ताला जो चूंडियल उहे माण्हू हूंदा आहिनि जेके इंसानियत जी ख़िदमत कंदा आहिनि। तव्हां मां इन बारे में बख़ूबी सुञाणूं था। नज़ीर साहिबु तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, कहिड़ा उहे माण्हू आहिनि जेके तव्हां सां राब्तो करे सघनि था जल्दी सां, छो त ट्रांसमिशन जो वक़्तु इलाही घटि रहियो आहे। नाबीना मोहताज ऐं जेल में असीर ख़वातीन कैदी या दीगर ॿिया बि आहिनि जुर्माना पेड न त या वकिला हज़रात जी फीस नथा ॾेई सघनि, मोस्ट अर्जेंट हू राब्तो करनि त नबीननि जो इलाज बि थींदो ऐं जुर्माना बि पे थींदा, जेलनि मां असीर रिहाई बि थींदी। दीगर बीमारियुनि में बि हुजे या जंहिं बि डिसास्टर में उहो आहे मुब्तला, असां हर मुमकिन मदद करण जी कोशिशि कंदा आहियूं। मोस्ट अर्जेंट ॾींदा आहियूं, फ़ोन कॉल ते ॾींदा आहियूं। सही। मां इन खां पहिरियां मुंहिंजी भेनरनि मुंहिंजे मौला अली जे बारे में ही घटि अल्फाज़ आहिनि मुंहिंजे मौला जी शान, बेशक बेशक, जिन्हनि जी ज़ोजा मुबारका सरदार, उन्हनि जे जेको औलाद उहा बि सरदार, हुनजो ससुर आले सरदार, त हुनजी शान बयानु हिन अल्फाज़नि में थी नथो सघे। हाँ अक्स ज़रूरु आहे, पर हुनजी शान बेशक हिन खां केतिरी बुलंद आहे। बेशक। ऐं मुहम्मद रसूल अकरम जनाब अरबी नूर आहे। हाणे मिराज वारे ॾींहुं जेकॾहिं ॾिसंदो तव्हां सतें छठे आसमान ताईं त फ़रिश्तनि जी बि एंट्री बंदि आहे। छा ॾिठो हिन खां अॻियां भई, चई मां असीं परे खां ॾिठो त हिकिड़ो रोशनी जो गोलो ॿी रोशनी जी गोले सां ज़म थी वियो। मां चयो यार यार सां बगल गिर थी वियो अथव। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा ही ख़ूब था ॻाल्हि नूर आहे, ॾाढी ख़ूब था ॻाल्हि कई, ॾाढी प्यारी था ॻाल्हि कई। इंशाअल्लाह तफ़सीली ज़िक्र असांजे कंहिं ट्रांसमिशन में महराज जो रहंदो। वाक़ई एतिरो ख़ूबसूरत आहे, छा ही यादि कराए छॾियो था नज़ीर साहिबु। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी, मेन नेशनल हाईवे ते मौजूदु हे प्रोजेक्ट आहे। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो प्रोजेक्ट आहे। रिहाइशी प्लॉट्स 80 खां 200 गज़ जा ऑफर करे रहियो आहे। कमर्शियल प्लॉट्स 200 खां 400 गज़ जा ऑफर करे रहियो आहे। 6 सालनि जी आसान किस्तुनि में तूबा पर्ल सिटी। जेकॾहिं तव्हां हिकु साथ क़ीमत अदा करणु चाहियो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त पोइ मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनके
रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। न सिर्फ़ु करशी जामे शीरी जा मशरूबात बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे डिज़र्ट्स जी टॉपिंग में बि। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ असां वधी रहिया आहियूं। हिकु सिलसिलो जेको ट्रांसमिशन पहिरीं रमज़ानुल मुबारक खां ई असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी ट्रांसमिशन में कुझु न कुझु अहिड़ा तोहफ़ा असां ॾेई सघूं पंहिंजे उन्हनि महिमाननि खे जेके असां सां गॾु अचनि था, उहे ख़ूबसूरत आवाज़ूं जेके असां सां गॾु शामिलु थियनि थियूं, असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं। मोहतरमा सैदा सबा नौमान ज़हरा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं। उन्हनि जामिश्री जो हिकु गिफ्ट हैम्पर आहे जेको मां ॾियणु चाहियां थी। गॾोगॾु हिकु ॿी मुंहिंजी भेण हुई जंहिं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पढ़ियो हो, उमैमा शहज़ाद साहिबा सां गॾु हुयूं, जिन खे हिकु जामिश्री जो करशी जामिश्री जो गिफ्ट हैम्पर वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु मूं वटि गिफ्ट हैम्पर आहे रॉक्सी हेयर कलर जो। रॉक्सी हेयर कलर ॾाढो ज़बरदस्त हिकु हेयर कलर आहे जेको मार्केट में अवेलेबल आहे। ही गिफ्ट हैम्पर बि मां ॾियणु चाहियां थी। अलामा साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अलामा साहिब ही गिफ्ट हैम्पर तव्हांखे ॾियणु चाहियां थी। वॾी महिरबानी। हे हल्को आहे तंहिं करे मां खणी हुयमि करशी जामिश्री थोरो हाणे एतिरनि रोज़नि खां पोइ थोरो सो हैवी थियणु लॻियो आहे असांखे। रॉक्सी हेयर कलर ज़बरदस्त हेयर कलर आहे जेको मार्केट में अवेलेबल आहे। गॾोगॾु जी ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ वञूं पिया ऐं असां सां गॾु हिकु ख़ूबसूरत हिकु साथ मौजूदु आहे। ख़ूबसूरत आवाज़ुनि जो डफ़ असां सां गॾु मौजूदु आहे। हिननि जी आवाज़ ट्रांसमिशन जे इख़्तिताम में शामिलु कंदासीं। वॾी महिरबानी मुंहिंजे तमामु साथियुनि जी जिन असांजी ट्रांसमिशन में ॾाढो ख़ूबसूरती सां पंहिंजो रंग सजायो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी हमेशह असां सां गॾु हुजण जी। इंशाअल्लाह वरी मुलाक़ात ॿीहर थींदी, त तेसि ताईं सभिनी खे दुआउनि में यादि कंदा ऐं हिन आवाज़ सां गॾु इख़्तिताम जी तरफ़ वञी रहिया आहियूं। अल्लाह हाफ़िज़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या नबी नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, हसनैन के नाना नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना नाना, हसनैन के नाना। ज़हरा पाक के सदके में हम सबको मदीने बुलाना, है हसनैन के नाना नाना, हसनैन के नाना, हसनैन के नाना नाना, हसनैन के नाना। आपके देखा हूँ मैं भिखारी, आप है मेरे दाता। आपके देखा हूँ मैं भिखारी, आप है मेरे दाता। सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आप तो गए, आप तो गए आता गए जिनको सबकी लाज निभाना, है हसनैन के नाना नाना, है हसनैन के नाना, है हसनैन के नाना नाना, है हसनैन के नाना। आपे साया गए लेकिन दो जग पर गए आपका साया, बेसाया गए लेकिन दो जग पर गए आपका साया। अर्श मोअल्ला बना मोअल्ला, दीद को रब ने बुलाया। अर्श मोअल्ला बना मोअल्ला, दीद को रब ने बुलाया। हश्र तलकना, हश्र तलकना होगा किसी का ऐसा ना जाना, हसनैन के नाना
हसनैन के नाना है हसनैन के नाना नाना है हसनैन के नाना है हसनैन के नाना है हसनैन के नाना। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।